अस्सलाम वालेकुम। साईं, सिंधी सुगड़ाइप में सिंधी लोक अदब में हिकिड़ो फ़न आहे जंहिंखे पहाको चइबो आहे। पहाके लफ़्ज़ जी माना आहे पहाको। पहो माना रस्तो, को रस्तो ॾसणु, माना इहो सियाणनि सुगड़नि अहिड़ा के रस्ता ॾसिया आहिनि बैतनि जे ज़रिए त हे रस्तो सुठो आहे, हे माण्हू चङो आहे, या हे जेको आहे सो इन माण्हू सां तव्हां मोहबत संगत न रखो, इहो बदचाल आहे, हे सुठनि लक्षणनि वारो आहे, इन सां मोहबत रखो। हाणे पहाको चइबो ई इन शइ खे आहे पहाको, यानी को रस्तो ॾसणो आहे। सो मां अर्ज़ु कयो आहे त ॾींहुं ॾिहाड़ी ट्रूअ खे तोड़े खंडु मिलाए खीर, ॾींहुं ॾिहाड़ी ट्रूअ खे तोड़े खंडु मिलाए खीर, ज़रो न वठींदो ज़ाइको उहो बुरो बेपीर, सूरत जो सो सुहिणो पर सवादु तिखो हूंदुसि तीर, चखण सां कलियूं कौड़ियूं थींदई नेणे वहाईंदे नीर, बदबुनियाद बि हिक बात सां चंडो ॾींदुई चीर, वेझो न वञजांसि वरियाम चए सिफलो न कंदुई सीर, ॻोल्हे लहजा को गुणनि भरियो दाना धंधा गीर, ॻोल्हे लहजा को गुणनि भरियो दाना धंधा गीर, छॾींदुई दर्द मेटे दिलि जा वरना उहो वीर, कर मन पंहिंजे जो मीर को फैज़ वारो फ़क़ीर चए। अहिड़े माण्हू सां मोहबत कर जेको तोखे चङा रस्ता ॾसे। चवे थो खंडु मिलाए खीर सां ॾे ट्रूअ खे 10 भेरा, कोन मटींदो कौड़ाण जा पिटियो कॾहिं पेरा, तोड़े केतिरी बि खंडु मिलाएसि उहो ट्रू आख़िर ट्रू ई रहंदो। खंडु मिलाए खीर सां ॾे ट्रूअ खे 10 भेरा, कोन मटींदो कौड़ाण जा पिटियो कॾहिं पेरा, तोड़े मिसरियूं मिलाइसि मिठियूं ॿीहर ॾेई ॿेरा, तॾहिं बि वेव सां वरियाम चवे जलाए छॾींदुई जेरा, भॼ ट्रूअ खां भाऊ ईअं जीअं ताड़ी सां उॾरनि गेरा, सालकनि जी सोबत में वञी कर वाहिरा, जे अदब सेखारे अछा कनि मंदा आहे मेरा, मशहूरु थी मुल्कनि में तन दानान जा देरा, फ़क़ीर चए फेरा ॾे उन्हनि जे आस्थान ते। मुंहिंजा साईं, इहो पहाको आहे, माना सम्झाणी आहे, तमसीली पहाको, कंहिं शइ सां तमसील ॾेई, या जीअं मिठो ट्रू जेको आहे उहो मिठो नथो थी सघे, केतिरी बि मिसरी मिलाइसि, अहिड़े नमूने यानी जेको बेक़दरो माण्हू आहे उन सां बि केतिरो बि कुर्ब आहे क़दुरु कंदे उनजो, पर उहो कॾहिं बि कुर्ब क़दुरु तुंहिंजो न कंदो। इहा आहे सम्झाणी। चङो, अस्सलाम वालेकुम।